नाज़िन थर जी कोयल माई भागी जी ॾोहिटी ऐं भलोड़ कलाकारा माई फातिमा गुर्दनि जी बीमारी सबबि बिस्तर भेड़ थी वई आहे। ग़रीब ऐं मुफ़लिसी सबबि माई फातिमा पंहिंजो इलाज हिन वक़्तु कहिड़ी पीड़ा खे मोॾी रही आहे, हिन बाबति इस्लाम कोट मां WTN जो रिपोर्टर फ़क़ीर मुहर्रम वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे। हुतल जाय काक खे हितल जाय ढट अद्युड़ी खणी आया खूह ताला मड़न में की विहायला वेस वगा कीअं पाया अद्युड़ी खणी आया खूह ताला मड़न असीं इन वटि मौजूदु आहियूं इस्लाम कोट जी जेका लोक फ़नकार आहे उन वटि ऐं माई फातिमा गुॾी जेको गुज़िरियल 3 सालनि खां जेको आहे गुर्दनि जी तकलीफ़ सबबि बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, जंहिं सबबि हुनजो जेका आहे घर जो कारो वहिंवार हलाइणु पण मुश्किल बणिजी वियो आहे। मूं ॻाइणु कयो 25 साल थिया आहिनि ॻाइण जे हवाले सां। इस्लामाबाद जो प्रोग्राम करे आई आहियां, हैदराबाद जो करे आई आहियां, कराची सैद समय जे मेले में भाऊ ॻाए आई आहियां ऐं हींअर आहियां बिस्तरे हवाले। तव्हां सकाफ़त खाते तोड़े रेडियो पाकिस्तान ते जेको प्रोग्राम कया आहिनि? हा, रेडियो प्रोग्राम मुंहिंजो कयल मिठी में। हींअर जेका तव्हां इहो ॿुधायो मारवाड़ी गीत आहे, इहो कंहिंजो ॻायल आहे ऐं इहा शुरूआती कंहिं शाइरी आहे ऐं हीउ कंहिं गीत ॻायो आहे? अमा भागी ॻायो। मारवाड़ी सिंधी हर फनकार जेको ॻाए थो ऐं अमा भागी असांजी उस्ताद हुई, माउ हुई, हुन असांखे सेखारियो, हुनजे पोयां असां ॻाइणु कयो, ॿुधो, हुन खां पोइ मशहूरु थी असां मूं हर जॻह ते ॻायो आहे। जेके शादी जा सहरा थींदा आहिनि उहे बि कॾहिं ॻाया आहिनि? उहे बि ॻाया आहिनि। अच्छा, तव्हां जेको आहे केतिरे वक़्त खां जेको हिन समूरे जेको संगीत आहे उन सां केतिरे वक़्त खां कटाव थियल आहियो ऐं हिन खे कॾहिं ॻाइणु ख़तमु कयो आहे, ख़तमु कयो या अञा ताईं ॻाईंदा रहिया आहियो? ॻाईंदी आहियां, रही आहियां, हाणे मूं ताक़त न आहे। मुंहिंजा गुर्दा जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि, गुर्दनि जो इलाजु को थिए कोन थो। हाणे सरकारी को इलाजु मूंखे ॾियो वञे मुंहिंजी जान बचाइण जे लाइ। छा ऐं ज़ुल्फ़कार अली शाह, इन्हनि वटि मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त आउं बीमार आहियां बिस्तरे हवाले, मुंहिंजी माली मदद कई वञे या सरकारी मुंहिंजो इलाजु कयो वञे, मुंहिंजे गुर्दनि जी तकलीफ़ आहे। झिरमिर मेवला बरसे पवन ही डोला खावे, मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। कैमरामैन ज़ाकिर फ़क़ीर सां गॾु फ़क़ीर मुहर्रम, WTN न्यूज़, इस्लाम कोट।